मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सिंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फ़ाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जी अहम सुर्ख़ियूं अवां जे समातुनि जे नज़र कंदा था हलूं। अॼु जी अहम ख़बर जी सुर्ख़ी आहे त धाड़ेल वाह, चश्मा ऐं तौसा बंदि करण लाइ सिंध असेंबलीअ में ठहराव मंज़ूर। स्टील मिल तोड़े PIA खे ख़ानगाइण ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट जा वज़ीफ़ा बंदि करण ख़िलाफ़ बि ठहराव मंज़ूर कया विया। आसमा जहांगीर खे ख़राज अक़ीदत पेश करण जो बि सिंध असेंबलीअ में ठहराव पास कयो वियो। अरसा, चश्मा, जहलम ऐं तौसा पंजनद कैनाल गैर कानूनी तौर खोलराए पाणीअ मुआहिदे जी भञकड़ी कई वई आहे। सिंध जी रज़ामंदीअ बिना खोटियल ॿई वाह बंदि कराया वञनि। पास कयल ठहराव में चयो वियो आहे त अरसा, चश्मा, जहलम ऐं तौसा पंजनद कैनाल गैर कानूनी तौर खोलराए पाणी मुआहिदे जी भञकड़ी कई वई आहे। सिंध जी रज़ामंदीअ बिना खोलियल ॿई वाह बंदि कराया वञनि। सिंध असेंबलीअ में पेश कयल ठहराव पास थियण बैदि असेंबली मेंबरनि ॻाल्हाईंदे चयो त माण्हुनि वटि पीअण लाइ पाणी नाहे, ज़रई ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि, पर केर बि आवाज़ उथारण वारो नाहे। चश्मा, जहलम लिंक कैनाल ऐं तौसा बंदि कैनाल खोलण पाणीअ ते धाड़ो आहे। अॼु जी ॿी अहम ख़बर जी सुर्ख़ी आहे त नवाज़ शरीफ़ तां हयात क़ाइद बणिजी वियो, जॾहिं त शहबाज़ शरीफ़ नवाज़ लीग जो वक़्ती सदर मुक़ररु कयो वियो। नवाज़ लीग जे मरकज़ी एग्ज़ीक्यूटिव कमेटी इजलास में नवाज़ शरीफ़ खे पार्टीअ जो ता हयात क़ाइद बणाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। नवाज़ शरीफ़ पार्टीअ जे वक़्ती सदर लाइ शहबाज़ शरीफ़ जो नालो तजवीज़ कयो। पार्टी मंज़ूरी ॾेई छॾी। मरियम नवाज़ खेसि मुबारकूं ॾिनियूं। पार्टीअ जे जनरल काउंसिल जो इजलास 45 ॾींहनि अंदरि घुराए शहबाज़ शरीफ़ खे मुस्तक़िल पार्टी सदर बणाइण जी मंज़ूरी वरिती वेंदी। इजलास खे ख़िताब कंदे शहबाज़ शरीफ़ चयो त पाकिस्तान संगीन सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। असांखे इंसाफ़ ऐं अदल जी बालादस्तीअ लाइ जिदोजहद करणी आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त जमहूरियत में आमरीती फ़ैसिला थी रहिया आहिनि, तारीख़ खे दफ़न नथो करे सघिजे। 70 सालनि खां चूंडियल वज़ीर आज़म खे कमु नथो करणु ॾिनो वञे। हिन चयो त आऊं अहिड़ा
फ़ैसिला कंहिं बि सूरत में न मञींदुसि। इक़्तिदार ते राताओ हणी बहरान पैदा कयो वियो आहे। सभ खां वॾी पार्टी मुस्लिम लीग नून खे इलेक्शन मां कढियो वियो। अहिड़ा फ़ैसिला कीअं मञूं? अवाम जो हाकिमियत वारो हक़ छिनण न ॾींदासीं। कानून खे नज़रसानीअ लाइ पार्लियामेंट में मोकिलियो वञे हा। ख़बर आहे त चीफ जस्टिस चयो आहे त ख़ुदा जो कसम मुंहिंजी का सियासी एजेंडा नाहे। सियासी केसनि खे हथ बि नथो लॻाइण चाहियां। मजबूरी आहे जो केस ईंदा आहिनि त ॿुधणा पइजी वेंदा आहिनि। चीफ जस्टिस चयो त आउं रुगो इहो चाहियां थो त माण्हुनि खे बुनियादी हक़ मिलनि, अवाम खे बि ॿ वेला मानी, साफ़ पाणी ऐं सस्ती दवा मिले। दवासाज़ कंपनियुनि वटि अघु वधाइण जो को बि अख़्तियार नाहे। दवाउनि जा अघु उहे हुजनि जो अवाम ते बार न पवे। मीरपुर ख़ासि पुलिस मक़तूल वापारियुनि जे क़तल वारी जांच में गिरफ़्तार जवाबदारनि ऐं सहूलतकारनि जी निशानदही ते वारदात में इस्तेमाल करण बैदि ज़मीन में पूरियल मोटरसाइकिल खोटाई करण बैदि हथ करे वरिती। एसएसपी मीरपुर ख़ासि नज़ीर अहमद मीरबहर जवाबदारनि ऐं सहूलतकारनि जे क़तल वारदात में एतराफ़ बैदि सहूलतकार अलहवरायो उर्फ़ कीलो उमराणीअ जी निशानदही ते खेसि मिठीअ वेझो ॻोठ नेणेसर आणे संदसि घर पोयां ज़मीन में पूरियल मोटरसाइकिल हथ करे वरिती। वारदात में इस्तेमाल बैदि सीसीटीवी मंज़र आम ते अचण करे जवाबदारनि मोटरसाइकिल ज़मीन में दफ़न करे छॾी हुई। मीरपुर ख़ासि जे एसएसपी पुलिस अटालनि सां जवाबदारनि ऐं सहूलतकारनि जे गिरफ़्तारियुनि बैदि केस जे वॾे पैमाने ते जांच सां गॾु वारदात में फुर्थियल वधीक सामान, रक़म ऐं ॿियूं साबितियूं हथ करण लाइ ॻोठ नेणेसर में कैंप क़ाइमु करे छॾी आहे, जिते थर जे मक़ामी पुलिस बि संदुनि मदद में मौजूदु ॿुधाई वञे थी। ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार सहूलतकार अलहवरायो उमराणी पुलिस खे फुर्तियल मक़तूल वापारियुनि जा किताब ऐं ॿियो सामान पंहिंजे नंढे भाउर अकबर ऐं भूरो उमराणीअ वटि हुजण जी निशानदही कई, पर पुलिस अचण खां अॻु उहे ॿई झंग ॾांहुं फ़रार थी विया, जिन मां हिकु ॼणे अकबर खे पुलिस ऐं ॻोठाणनि राति देर सां ढोढ़ाए पकड़े वरितो। बाक़ी भूरो उमराणी राति देर ताईं पुलिस खे हथ अची न सघियो हो, जंहिं करे पुलिस खे मक़तूल वापारियुनि खां फुर्तियल समूरे सामान जी रिकवरी थी न सघी हुई। उन करे एसएसपी मीरपुर ख़ासि नज़ीर अहमद मीरबहर राति देर ताईं वॾनि पुलिस अटालनि सां गॾु सहूलतकारनि जे ॻोठ नेणेसर में तरसिलो ऐं गिरफ़्तार सहूलतकार बि पुलिस हिरासत में साणनि गॾु हुआ। ज़रियनि मूजिबि सहूलतकार अलहवरायो उर्फ़ केलो उमराणी पुलिस वटि ॾोह जो एतिराफ़ कंदे चयो आहे त ॾोहारियुनि खे मिठी आणे वापारियुनि खां फुरकराइण मुंहिंजो ॾोह आहे। ऐं वारदात वक़्तु ॾोहारियुनि वटि हिकु ॿी यूनिको मोटरसाइकिल ते सवार हुयसि ऐं वापारियुनि जी निशानदही बि मूं कई। बाद में जवाबदारनि पोयां मोटरसाइकिल ते वियसि ऐं खेनि पंहिंजे ॻोठ नीणेसर में वारदात बैदि पनाह ॾिनमि। होॾां पुलिस मिठीअ जे मक़तूल वापारी भाउरनि जे क़तल जा मुख्य जवाबदार ऐं सहूलतकार जा नाला अञा ताईं ज़ाहिर न कया, जॾहिं त वारदात में सहूलतकार हिक खां बि वधीक ॿुधाया वञनि था, जंहिंजी तस्दीक लाइ पुलिस अञा ताईं गिरफ़्तारियुनि खे राज़ में रखी वॾे पैमाने ते जांच करे रही आहे। जांच मुकमल थियण ऐं वारदात में इस्तेमाल तोड़े फुर्थियल समूरियूं साबितियूं हथ करण बैदि जवाबदारनि ऐं सहूलतकारनि खे अवाम आॾो आणण जी पुलिस इख़्तियारनि फ़ैसिलो कयो आहे। ॿिए तरफ़ आईजी सिंध एडी ख्वाजा गिरफ़्तारियुनि खां पोइ हलंदड़ जांच खे ज़ाती तौरु मॉनिटर करण जा इतला आहिनि। जवाबदार ताईं रसाई कंदड़ पुलिस ऑफिसरनि खे आईजी सिंध डीआईजी मीरपुर ख़ासि मरफत मुबारकूं ॾिनियूं। होॾां वाक़े जूं समूरियूं साबितियूं मिलण बैदि अॼु शाम जो डीआईजी मीरपुर ख़ासि पारां थरपारकर ऐं मीरपुर ख़ासि जे एसएसपी सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस करण जा इम्कान आहिनि। मटियारीअ मां असां वटि ख़बर आहे त सरवरी जमायत बिटशाह में शामिल मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ अॻवाननि मोहम्मद आरिफ काका, अली गुल रंग, सजाद रंग, फर्रुख राजड़ ऐं अल्ताफ़ पंवर जी अॻवानीअ में बिटशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एमपीए मखदूम जमीलुज़्ज़मान, एमपीए मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान ऐं ज़िले चेयरमैन मखदूम फ़ख़्रुज़्ज़मान ते पंहिंजा नवाज़ण ऐं सरवरी जमायत जे मुरीदनि ऐं
वोटरनि खे नौकरियुनि समेत तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज़ करण जा इल्ज़ाम हया आहिनि। सरवरी जमायत बिटशाह जे उहिदेदारनि पंहिंजे सरवरी जमायत जे रूहानी रहबर मखदूम जमीलुज़्ज़मान समेत मखदूम हाउस हाला ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 1988 खां वठी सरवरी जमायत सां लाॻापियल आहियूं, पर मखदूम ख़ानदान असांखे हर तरह सां हमेशह नज़रअंदाज़ कयो आहे। सरवरी जमायत जे मुरीदनि जी हैसियत सां मखदूम तालिबुल मौला खां वठी मखदूम अमीन फ़हीम, मखदूम जमीलुज़्ज़मान ऐं मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान ताईं मखदूम ख़ानदान जे चवण ते हमेशह PP खे वोट ॾींदा रहिया आहियूं ऐं असांजे ॾिनल वोट ते मखदूम ख़ानदान जे फ़र्दनि इलेक्शन में चूंड जी वज़ारतूं बि माणियूं, पर हर भेरे सरवरी जमायत जे मुरीदनि ऐं वोटरनि खे विसारियो वियो आहे। बिटशाह में सरवरी जमायत जो तमामु वॾो वोट बैंक हुअण बावजूदि तरक़ियाती कमनि ऐं नौकरियुनि समेत ॿियनि कमनि में हमेशह बखियाई वारो सिलसिलो रखियो वियो आहे। जॾहिं जमायत जो अॻुवाण ई असांजी दांह न ॿुधंदो त पोइ कहिड़े दर शिकायत कयूं। जमायत जा पढ़ियल लिखियल बेरोज़गार नौजवान हाणे सरवरी जमायत खां बाग़ी थी रहिया आहिनि। जेकॾहिं असांजा ख़दशा ख़तमु न कया विया त मखदूम हाउस ख़िलाफ़ बैनर ऐं पेना फ्लेक्स खणी रोडनि ते निकिरंदासीं। हैदराबाद मां असां वटि ख़बर आहे त हैदराबाद जे सहाफ़ी कामरान सहतो जी आज़ादीअ लाइ काल सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियुनि ऐं सुॼाण धुरियुनि पारां एहतियाती मुज़ाहिरा कया विया। उन सिलसिले में गॾु कयल मालूमात मूजिबि हैदराबाद जे सहाफ़ियुनि पारां सहाफ़ी कामरान सहतो, निज़ाम भुट्टो, दीदार अमरत ऐं रफ़ाक़त जरवार जे हक़ में प्रेस क्लब साम्हूं एहतियाती मुज़ाहिरो करे सहाफ़ियुनि खे खंबे गुम करण ऐं कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते सीनियर साफ़ी जाफ़र मेमन, हफ़ीज़ मगसी, ग़ुलाम रसूल बुरफत, फ़कीर सलीम, अशोक रामाणी, सरमंद सहारण, अज़ीज़ ॾहारी, हाकिम लग़ारी ऐं ॿियनि चयो त कासमाबाद पुलिस पारां सहाफ़ी कामरान सहतो खे गिरफ़्तार करण खां पोइ गुम कयो वियो आहे, जंहिं मथां जामशोरो ऐं पबन थाणे ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि ऐं गुज़िरियल 22 ॾींहनि खां कामरान जी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई वई ऐं अहिड़ी ई रीत सहाफ़ी निज़ाम भुट्टो, दीदार अमरत ऐं रफ़ाक़त जरवार मथां कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे हरासां कयो पियो वञे। एहतिजाज दौरान STP ज़िले हैदराबाद जो अॻुवाण बाबू शीदी पिणु मौजूदु हो। होॾां मीरपुर माथेलो जे सहाफ़ियुनि ऐं PP शहीद भुट्टो जे कारकुननि पारां कामरान सहतो खे खंबे गुम करण ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि मुख़्तियार खंबड़ो, ज़हीर वसीर, ज़फ़र इक़बाल, शबीर भट्टी, शाहिद मीराणी ऐं PP शहीद भुट्टो जे अॻुवाण सईद बोज़दार, इसरार बोज़दार, अयाज़ बोज़दार ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त कंबर में सहाफ़ी कामरान सहतो जे आज़ादीअ लाइ एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर हाजी मौला बख़्श मुग़ैरी, दाऊद सियाल, मंज़ूर चांडियो, इरफान गोपांग, अब्दुल क़दीर मुग़ैरी, परेल चांडियो, महमूद शेख, अल्ताफ़ हुसैन बिरोही ऐं ॿियनि ख़िताब कयो। ॿिए तरफ़ लाड़काणे में सहाफ़ियुनि पारां एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। सैयद मेहदी शाह, ग़ुलाम नबी चांडियो, शबीर अहमद सूमरो, सजाद मीराणी, मुहर्रम कुंभर, जावेद मुग़ैरी, ज़फ़र अब्बासी ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त जैकबाबाद जे सहाफ़ियुनि राजा अली सरकी, सेक्रेटरी जनरल MD उमराणी, मोहम्मद हाशिम बिरोही, मोहम्मद असलम गोलो, मोहम्मद मूसा चांडियो, नयन भट्टी, अब्दुलसमी सूमरो, दोस्त मोहम्मद लाशारी, मियां जावेद लाशारी, अशरफ जान बिरोही ऐं ॿियनि एहतिजाज कयो। होॾां सकरंड जे अवामी प्रेस क्लब में सहाफ़ी नूर मोहम्मद बलोच जी सदारत हेठि इजलास थी गुज़रियो, जंहिं में अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो वियो त सहाफ़ियुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वरितो वञे ऐं खंबे गुम कयल सहाफ़ियुनि खे बाज़ियाब कयो वञे। लाड़काणे मां असां वटि ख़बर आहे त वाटर कमीशन जे चेयरमैन रिटायर्ड जस्टिस अमीर हानी मुस्लिम लाड़काणो इंतिज़ामिया सां गॾु शांडका टीचिंग इस्पताल, शांडका मेडिकल कॉलेज समेत मुख़्तलिफ़ हंधनि जो दौरो करे अमलदारनि खे कोताहियुनि ते शोकास नोटिस ऐं सख़्त छंड पटी। चांडका टीचिंग इस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो, जिते गंदगी ऐं ड्रेनेज
जूं टुटल लाइनूं ॾिसी वाटर कमीशन जे चेयरमैन MS चांडका खे सख़्त छंड पटी ऐं खेसि शोकास नोटिस जारी कंदे हिदायत कई त हफ़्ते अंदरि इस्पताल में सफ़ाईअ वारे कम ऐं ड्रेन जो निज़ाम दुरुस्त कयो वञे, ॿी सूरत में सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते हिन चयो त लाड़काणो इस्पताल जो हाल अहिड़ो आहे जो चङो भलो बि हिते बीमार थी वञे। जंहिंखां पोइ कमीशन जे चेयरमैन लाड़काणे चांडका कॉलेज जो दौरो कयो। कॉलेज जे मुख़्तलिफ़ हंधनि ते गंदगी ऐं सेवरेज जूं टुटल लाइनूं ॾिसी प्रिंसिपल प्रोफेसर केदास खे छंड पटण सां गॾोगॾु शोकास नोटिस जारी कयो ऐं खेसि हिदायत कई त कॉलेज अंदरि सफ़ाई जो निज़ाम दुरुस्त कयो वञे, सेवरेज जूं लाइनूं दुरुस्त कयूं वञनि, ॿी सूरत में सख़्त कार्रवाई कई वेंदी। जंहिंखां पोइ ड्रेन लाइ वहंदड़ डिस्पोजल जो पिणु दौरो कयो। उन मौक़े ते कम जी सुस्त रफ़्तारीअ ते पिणु ऑफिसरनि खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो। जॾहिं त इलाइक़े जा रहवासी पाक किताब खणी कमीशन जे चेयरमैन वटि पहुता, जिन खेसि चयो त पब्लिक हेल्थ जा ऑफिसर असांजो ज़मीनूं खणी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं मुआवज़ो न मिलियो आहे। जंहिं ते कमीशन जे चेयरमैन पब्लिक हेल्थ तोड़े ॿियनि ऑफिसरनि खे सख़्त छंड पटींदे चयो त तव्हां ॻोठाणनि सां ज़ुल्म करे रहिया आहियो। उन्हनि जूं ज़मीनूं सस्ते अॻिते खयूं वयूं आहिनि ऐं हिन वक़्त ताईं मुआवज़ो बि न मिलियो आहे। कमीशन जे चेयरमैन जस्टिस अमीर हानी मुस्लिम लाड़काणे जे मेयर मोहम्मद असलम शेख खे छंड पटींदे चयो त तव्हां इस्पताल तोड़े कॉलेज में सफ़ाईअ जा कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि। चेयरमैन नाराज़गीअ जो इज़हार कंदे मेयर खे चयो त तव्हां शहर में सफ़ाई ऐं गंद कचिरो खणाइण में मुकमल तौरु नाकाम थी चुका आहियो। शहरनि लाइ तव्हां वॾो अज़ाब पखेड़ियो आहे। गंदगीअ जे करे शहर अंदरि वबाई बीमारियूं थी रहियूं आहिनि, जंहिंजो ज़िम्मेवार केरु हूंदो। कमीशन चेयरमैन अमीर हानी मुस्लिम कंबर जे वाटर सप्लाई नोरगवाह ते लॻल 17 ट्यूबवेलनि जो मुआइनो कयो। होॾां शहदाद कोट में पाणी कमीशन जे चेयरमैन रिटायर्ड जस्टिस अमीर हानी मुस्लिम तरफ़ां दौरो करे रेलवे स्टेशन लॻ तमीर कयल नए ड्रेन डिस्पोजल जो मुआइनो कयो। जंहिं दौरान खेसि पब्लिक हेल्थ इंजीनियर गंदे पाणीअ जे नेकाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। जॾहिं त पाणी कमीशन जे चेयरमैन तरफ़ां गंदगीअ ते म्यूनिसिपल CMO खे छंड पटी ऐं खेसि गंद कचिरो शहर खां ॿाहिरि उछलाइण जी हिदायत कई। दाबेजी मां बि असां वटि ख़बर आहे त जसकम आरिसर जो पैदल लांग मार्च पिथूं थियल पेरनि सां दाबेजी बंभोर पहुची वियो। क़ौमी तहरीक जे कारकुननि मथां गुल निशावर करे शानदार आजियां कई वई। गुमशुद कारकुननि जे आज़ादी, मज़हबी इंतहा पसंदी ऐं धारनि जी आबादकारीअ समेत 6 नुकाती एजेंडा खणी भिटशा खां निकितल जसकम आरिसर जो पैदल लांग मार्च मरकज़ी अॻवान अमीर आज़ाद पंवर असलम ख़ैरपुरी सोरठ लोहार अमर सिंधु साले आरिसर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में पिथूं थियल पेरनि सां ठठो गजो घारो खां जॾहिं दाबेजी ऐं कराचीअ जे हदुनि में पहुतो त शहरियुनि मुख़्तियार लाशारी, आदिल शाह, गुलज़ार शाह, शबीर भट्टी, निज़ाम जोकियो, अकरम कलमती ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में अॻियां वधी पांधीअड़नि मथां गुल निशावर करे संदुन शानदार आजियां कई वई। लांग मार्च जॾहिं शहर जे मुख्य चौक ते पहुतो त धरणो हयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अमीर आज़ाद पंवर, आदिल शाह, सोरठ लोहार, सरमद उमरानी, साले आरिसर ऐं ॿियनि चयो त सिंध में इंसानी हक़नि जी बदतरीन लताड़ कंदे सवें कारकुननि खे खंभे अरसे खां गुम कयो वियो आहे, जिन खे न त कोर्टनि में पेश कयो थो वञे न ई माइटनि खे संदुन बाबति का ॼाण ॾिनी थी वञे। हिननि चयो त धारियुनि जे यलगार जो वॾो असरु ठठे ज़िले ते पइजी रहियो आहे। सॼे सामूंडी ऐं कोस्तानी पट्टी ज़ुल्फ़कार आबाद ऐं बहरिया टाउन जी आड़ में धारियुनि जे हवाले कई पई वञे। कराची खां ठठे ताईं लखें एकड़ ज़मीन भुॻड़नि मुठ ते ख़रीद करे मक़ामी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई वई आहे। लाड़ ऐं थर में वॾी तेज़ीअ सां मज़हबी इंतहा पसंदी पखेड़ी पई वञे। जिते तालिबाज़ेशन पैदा करे उतां जे माण्हुनि खे मज़हबी इंतहा पसंदीअ में जकड़ियो पियो वञे। हिननि चयो त 4 मार्च ते लखें सिंध वासी कराचीअ में गॾु थी पंहिंजे हक़नि जो आवाज़ आलमी इदारनि ताईं पहुचाईंदा। उनखां अॻु काफ़िलो राति घारो में तरसण बैदि दाबेजी पहुतो, जॾहिं त अॼु कराचीअ जे हदुनि में दाख़िल थींदो। कंबर मां बि असां वटि ख़बर आहे त कंबर जे सदर थाणे जे हद ॻोठ प्यारो मुग़ैरीअ में ज़मीन जे 1.5 जिरेब जी मालिकीअ जी तकरार तां 5 जवाबदारनि 17 सालनि जे वाजिद अली मुग़ैरीअ खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो।
जॾहिं त नौजवान जो लाश कंबर पुलिस तहवील में वठी कंबर इस्पताल मां पोस्टमार्टम कराइण बैदि वारसनि हवाले करे छॾियो। नौजवान जो लाश ॻोठ में पहुतो त कहराम मची वियो ऐं ॻोठ में ख़ौफ़ ऐं हिरास छाइजी वियो, जॾहिं त जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। होॾां पुलिस जवाबदारनि जो चौपायो माल काहे आई, जॾहिं त नौजवान खे हथनि ऐं पेरनि ते मेहंदी लाइ अबाणे कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। उमरकोट मां असां वटि ख़बर आहे त GSN तहरीक जो अॻूणो कारकुन हारी अॻवान ऐं ताज़ो पीपल्स पार्टीअ में शमूलियत बैदि पीपल्स पार्टीअ जे सिंध काउंसिल जो मेंबर रहंदड़ कामरेड ताजू भील कुझु ॾींहं दिलि जे बीमारीअ में मुब्तला रहण बैदि गुज़िरियल ॾींहुं उमरकोट वेझो ॻोठ हाड़ा में 70 वरहनि जे ॼमार में दिलि बीहण सबबि लाॾाणो करे वियो। संदसि आख़िरी रस्मुनि में इलाइक़े जे सियासी ऐं समाजी अॻवाननि खां अलावा बिरादरीअ जे सवे माण्हुनि शिरकत कई, जॾहिं त PP जे सूबाई वज़ीर सरदार अली शाह तोड़े अली मर्दान शाह समेत पीपल्स पार्टीअ जो को बि चूंडियल नुमाइंदो आख़िरी रस्मनि में शरीक न थियो। यादि रहे त कामरेड ताजू भील पंहिंजी ज़िंदगीअ जो तमामु वॾो अरसो GSN महाज़ ऐं GSN क़ौमी महाज़ सां गॾु गुज़ारण खां अलावा समूरी सिंध में हारियुनि जी जिदोजहद जो अॻवान पिणु रहियो। कामरेड टेंसी एक्ट जे बहालीअ लाइ बिटशाह खां कराचीअ ताईं पैदल मार्च जी पिणु अॻवानी कई। सिंध असेंबलीअ जे मख़सूस सीटुनि लाइ पिणु नामज़द कयो वियो हो। मदेजीअ मां बि असां वटि ख़बर आहे त मदेजे जे ईदगाह पाड़े ते SSP शिकारपुर जी अॻवानीअ में 20 मोबाइलनि में सवार शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अहलकारनि मीराणी बिरादरीअ जे घरनि ते चढ़ाई करे घरनि जा दरवाज़ा टोड़े सर्च ऑपरेशन कयो, जंहिं दौरान अहलकारनि घरनि में मौजूदु मर्दनि, औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते तशदुद करे भञ ढाह कई। पुलिस नौजवान यूसुफ मीराणीअ समेत 3 माण्हुनि खे गिरफ़्तार करे खणी वई। होॾां पीरसन नूर मोहम्मद मीराणी ॿुधायो त पुलिस बेगुनाह घरनि में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो ऐं अहलकार सामान पिणु खणी विया। हैदराबाद मां बि असां वटि ख़बर आहे त हैदराबाद में सिंधी इतिहाद सिंध ऐं टंडवालायार जे रहवासियुनि नौजवान अली दोस्त उमराणीअ जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ काल्ह प्रेस क्लब साम्हूं एहतियाती मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अली हसन मला, डॉक्टर सिकंदर ख़ासकेली, ग़ुलाम सरवर मगसी चयो त टंडवालायार थाणे जे SHO यासीन टगड़ ऐं पुलिस अहलकार ग़ुलाम फरीद समूह असांजे नौजवान अली दोस्त वलद अमीर बख्श उमराणीअ खे बिना जवाज़ खंबे गुम करे छॾियो आहे, जंहिं जे कंहिं बि थाणे ते गिरफ़्तारी ज़ाहिर नथी कई वञे। हिननि IG सिंध ऐं SSP टंडवालायार खां मुतालबो कयो त SHO ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान खे आज़ादु कयो वञे। सामारो मां बि असां वटि ख़बर आहे त सामारो प्रेस क्लब अॻियां ॻोठ ग़ुलाम हुसैन बुरगड़ी वासी हरजी ऐं संदसि ज़ाल अनिला कोहली एहतियाज कंदे इल्ज़ाम मड़ियो आहे त राति देरि सां ॻोठ जे राशिद शेख ऐं शाहिद शेख ऐं ॿिनि नामालूम माण्हुनि हथियार साण करे घर में घिड़ी रोक रक़म 80,000 सोन ऐं चांदीअ जा ज़ेवर फुल लुट करण बैदि नाबालिग धीअ भूरीअ खे ज़बरदस्ती अगवा करे विया आहिनि। मज़ामत करण ते असां ते तशदुद करे ज़ख़्मी कयो वियो आहे। हिननि चयो त मामले बाबति सामारो थाणे ते दरख़्वास्त ॾिनी आहे। चङनि मुड़ुसनि खे बि दाहूं ॾिनियूं आहिनि जेके छोकिरीअ जे वापसी ऐं फुरतियल रक़म वापसि ॾियण लाइ आसरा ॾेई रहिया आहिनि। हिन नाला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। जोहीअ जी बि असां वटि ख़बर आहे त जोहीअ लॻ ॻोठ कोड़ो लुंड में सेफ स्कूल बंदि करे क्लासनि अंदरि पियल फर्नीचर पुलिस जी मदद सां खणी वञण ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं संदुनि वालदेन पारां हथनि में किताब ऐं प्ले कार्ड खणी सेफ स्कूल जे ऑपरेटर ऐं इंतिज़ामिया ख़िलाफ़ अब्दुल हकीम लुंड, मोहम्मद शरीफ़ भाई ख़ान, अली नवाज़ लुंड ऐं ॿियनि जी अॻवानीअ में बंदि पियल स्कूल अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। एहतियात कंदड़ दादू पुलिस ऐं सेफ जे ऑपरेटर ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदा रहिया। साफ़िन अॻियां दाईंदे हिननि इल्ज़ाम हयो त सेफ स्कूल जे ऑपरेटर अब्दुल वहीद जमाली दादू पुलिस वठी ॻोठ में सेफ जे सहकार सां हलंदड़ स्कूल ते चढ़ाई करे ज़बरदस्ती स्कूल जा ताला भञी क्लासनि में पियल टेबलूं, कुर्सियूं ऐं ॿियो सामान खणी वियो आहे। स्कूल जे सभिनी कमरनि खे ताला लॻाया विया आहिनि। रोज़ानो
परे परे खां पंधु करे सभई शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। हिननि चयो त ऑपरेटर चवे थो त मुंहिंजे नाले ते ज़मीन लिखी ॾियो त पोइ स्कूल खोलींदुसि। हिननि चयो त हिन तइलीमी इदारनि में पुलिस जी मुदाख़लत सबबि काफ़ी शागिर्द ख़ौफ़ में घरनि ताईं महदूद थी विया आहिनि ऐं स्कूल जी ज़मीन असांजे खाते ऐं असांजी ज़ाती आहे। सेफ घुरंदी त उनखे ॾींदासीं त जीअं 380 ॿारड़ा तइलीम पिराए सघनि। हिननि हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सेफ जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त हिकु हफ़्ते अंदरि संदन ॻोठ जो बंदि पियल स्कूल खोलराए ॼाणायल ऑपरेटर खे हटाए ॿारनि जी तइलीम बचाई वञे। ॿी सूरत में सभई शागिर्द वालदेन गॾिजी लांग मार्च करे सेशन कोर्ट दादू, DC दादू ऐं सैफ दादू अॻियां धरणो हणी मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कंदा। कलोईअ मां असां वटि ख़बर आहे त कलोईअ में UC सारहोड़ जे रहवासियुनि स्कूल बंदि हुजण ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो। सारहोड़ जे ॻोठाणनि सलेमान लुंड, मीर मोहम्मद लुंड, अली हसन लुंड, अब्दुल्लाह लुंड, खमीसो संजराणी, यूसुफ नोतियार, हारून लुंड जी अॻुवाणीअ में ॻोठाणनि अली बंदर वंगो रोड ते एहतियाती धरणो हयो। ॻोठाणनि दाहींदे चयो त UC में केतिरा ई स्कूल बंदि पिया आहिनि। UC में हलंदड़ 15 स्कूलनि में बि उस्तादनि ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतनि जी खोट आहे। उस्ताद स्कूल नथा अचनि, घर वेठे पगारूं खणी रहिया आहिनि। हिननि चयो त वोट वठी वञण खां पोइ चूंडियल नुमाइंदा ॿीहर लड़ी न आया आहिनि। हिननि चिताव ॾिनो त असांजा बंदि पियल स्कूल न खोलिया विया त एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं ऐं वोट वठण लाइ ईंदड़ उमेदवारनि खे रस्ता रोक कई वेंदी। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र थी रहियूं आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे अवां जे समातुनि ते असां पहुचाईंदासीं चूंड मज़मून ऐं एडिटोरियल। अॼु जो एडिटोरियल आहे हुकुमराननि खां विसरी वियल अवाम। एडिटोरियल में लिखियलु आहे त सिहत, तइलीम, रोज़गार ऐं अमन लाइ सालुनि खां सिकंदड़ हिन मुल्क जो अवाम वरे खां जेका महांगाई भोॻे रहियो आहे सा नवाज़ लीग जे हाणोकी हुकूमत में समूरियूं हदूं पार कंदे नज़र अचे थी। वाज़े रहे त नवाज़ लीग इक़्तिदार संभालण सां हिन मुल्क जे अवाम लाइ जेके बुनियादी कम करण जूं दावाऊं कयूं वयूं हुयूं तिन में महांगाईअ खे ख़तमु करणु सभ खां पहिरीं दावा हुई। दवाऊं त तवानाई जे बहरान खे बि ख़तमु करण जूं कयूं वयूं हुयूं, पर अवाम लाइ तवानाईअ खां वधीक ॿिनि वेलनि जी मानी अहम आहे, छाकाणि त बुखे पेट सां गुज़ारो करणु मुमकिन नथो रहे। जॾहिं त तवानाईअ जो बहरान पोइ बि हिकु हद ताईं बर्दाश्त करण जोॻो आहे। भले जो खणी तवानाईअ जे मुल्क जी तरक़ीअ में बुनियादी हैसियत हासिल आहे ऐं तवानाई जहिड़े शोबे में पाण भराइप खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे, पर हिकु ग़रीब पोहरियत जे घर में बल्ब जेकॾहिं नथो ॿरे त उहो ॾीओ ॿारे बि गुज़ारो करे सघे थो ऐं भला जेकॾहिं उन वटि ॾीए ॿारनि जी बि सघ न आहे त ऊंधाईअ में बि गुज़ारो करे वेंदो। हा, अलबत उन लाइ पंहिंजनि ॿारनि वास्ते ॿिनि वेलनि जी मानी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो हुजे थो। तंहिं करे अवाम खे महांगाईअ जो ख़ात्मो हर हाल में घुर्जे थो। महांगाईअ खे ख़तमु करण लाइ जेके मजमूई घण तरफ़ियूं मुआशी पॉलिसियूं जोड़ण जी ज़रूरत आहे, तिन जे नाले में हिन वक़्त ताईं हुकूमत रिकॉर्ड में त घणो कुझु ई ॼाणायल आहे, पर अमली तौरु छा थी रहियो आहे तंहिंजो सबूत रोज़ाने जो उहो वहिंवार आहे जंहिंमें हिकु आम पोहरियत जे पहुच खां ज़िंदगीअ लाइ समूरियूं ज़रूरी शयूं हर ॾींहुं मथे चढ़ी रहियूं आहिनि। महांगाई जिन सबबनि जे करे वधे थी तिन में असां वटि आम तौर ते पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो बि शामिल आहे ऐं मौजूदा हुकूमत लगातार पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइण में माज़ीअ जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। हर ॿिए टे महीने पेट्रोल जूं क़ीमतूं जंहिं अंदाज़ में वधी रहियूं आहिनि तिन जी मुज़म्मत मुल्क जे समूरनि सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां थी आहे। ईवाननि में एहतिजाज बि रिकॉर्ड कराया विया आहिनि त रस्ते ते अवाम बि दाहूं कंदे चवंदो रहियो आहे त पेट्रोल जा वधीक अघ हाणे संदुनि बर्दाश्त खां चढ़ी चुका आहिनि, पर हुकूमत हिकु बि ॿुधण वास्ते तयारु न आहे ऐं पेट्रोल जे क़ीमतनि में लगातार इज़ाफ़े जो सिलसिलो जीअं जो तीअं जारी आहे। उन ॾिस में ताज़ी रिपोर्ट इहा आहे त ईंदड़ महीने खां पेट्रोल जी क़ीमतुनि में हिकु भेरो ॿीहर इज़ाफ़ो कयो पियो वञे ऐं ओघरा तरफ़ां
पेट्रोलियम वारी वज़ारत खे ईंदड़ महीने खां पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइण वारे समरी बि मोकिली वई आहे, जंहिं मूजिबि पेट्रोल जी क़ीमत में ₹3.56 हाई स्पीड डीज़ल में ₹6.94, गासलेट जी क़ीमत में ₹6.28, जॾहिं त लाइट डीज़ल जी क़ीमत में फ़ी लीटर ₹1 इज़ाफ़ो करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। चयो पियो वञे त 1 मार्च खां इहे नवां अघ लागू थी वेंदा। हिन मुल्क जा हुकुमरान तबिका अवाम जे पीड़ाउनि खां केतिरो लातालुक़ बणिजी चुका आहिनि, तंहिंजो सबूत मथीं ख़बर आहे। इहे हुकुमरान जेके पंहिंजे अलाउंस खे गॾियल इतफ़ाक़ सां हिकु धक में ॿीणू खां टीणू करण वारा बिल मंज़ूर कंदा था रहनि, तिन खां शायदि उहो विसरी वियो आहे त हिन मुल्क अंदरि उहे किरोड़े ग़रीब माण्हू बि रहनि था, जिन जे लाइ संदुनि पॉलिसियूं हाणे ज़हर क़ातिल बणिजी चुकियूं आहिनि। पेट्रोल इहा जिन्स आहे जंहिं मां का बि हुकूमत जॾहिं बि कमाइणु चाहींदी आहे त उन जा अघु वधाया वञनि था, ऐं मौजूदा हुकूमत पंहिंजो समूरो खसारो पेट्रोल जे बहाने अवाम मां कढण जी आख़िरी हद ताईं वञण जो फ़ैसिलो करे चुकी आहे। हाणे त हिन हुकूमत वटि बाक़ी के ॾींहं वञी बचिया आहिनि, पर वेंदे वेंदे बि हीअ हुकूमत अहिड़ा फ़ैसिला कंदे नज़र अचे थी जिन मां इहो वाज़े तासुर मिले थो त खेनि अवाम जे रद्द अमल जी का बि परवाह न आहे। असीं हुकूमत जे अहिड़ियुनि पॉलिसियुनि जी मुज़म्मत कंदे घुर था करियूं त पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइण वारी समरी रद्द कई वञे त जीअं ग़रीब अवाम मथां मुआशी दबाउ कंहिं हद ताईं घटिजी सघे। अॼु जो अहम एडिटोरियल अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं, जंहिंजो उनवान हुयो हुकुमराननि खां विसरी वियल अवाम। हाणे अवां जे समातुनि ताईं चूंड मज़मून बि अवां जे समातुनि जे नज़र कंदासीं। अॼु जो कालम जेको चूंड कयो आहे उहो तहरीर कयो आहे नूर अहमद जंझी, ऐं उनजो उनवान आहे आलम सभु आबाद करीं। नूर अहमद जंझी पंहिंजे कालम में लिखे थो त काइनात जो समूरो मांडाण त सोच खां बि वसी आहे, जंहिंजी वुसअत जे कुशादे प्याले में समूरियूं शयूं फितरत पारां विकांद वारे वॾे माहौल में मुसलसल रवां दवा आहिनि। उहो समूरो वायुमंडल सटादार सणाई सरिश्ते सां जुड़ियल आहे। रुगो इंसान खे सोच, अकुल, सांझ ऐं इल्म जी सलाहियत ॾेई मथसि चूंड करण जो गरो बार विधो वियो आहे, तंहिंजी चुरपुर सां जग जे जनसार में डफेर पवे थो। अहिड़ो बड़धक वध खां वधि मुतासिर बि इंसान खे ई करे थो, पर संदुसि हबच खेसि सुधरण नथी ॾे। हू अनेक ग़लतियूं ऐं ग़लतान कंदो रहे थो, पर उन्हनि मां सबक घटि पिराए थो। इहो ई सबबु आहे जो 7 अरब खां वधीक आबादीअ वारी दुनिया समूरियुनि इर्फ़तुनि ऐं हरकतुनि इल्मियत जे दावेदारनि समेत अॼु बि अमुन लाइ मांदी आहे, पर अमुन जो अछो पखी आलम जे दाम में नथो अचे, छो त मुनाफ़े खोरी ऐं वसीला लुटण वारी लालच इंसान खां सची साञा खसे अंध जा खोपा अखियुनि ते चाढ़े छॾिया आहिनि। तंहिं करे हू आलम जो अमुन बि जंगिन वसीले आणण जो ख़्वाह आहे। जंग वसीले अमुन क़ाइमु करणु अमुन पसंदीअ जे कोड जे उबतड़ आहे। आलम जे अमुन लाइ दुनिया में कई तौर तरीक़ा आज़माया विया आहिनि। हर हिकु नज़रिए वारे पंहिंजे नज़रिए खे ई अमुन जो मोहरे क़रार ॾिनो आहे, पर समूरियुनि जंगियुनि बावजूदि दुनिया में उहो अमुन क़ाइमु थी न सघियो आहे। जग जे अमुन आशितीअ जो ॻोल्हाओ आहे। ट्रोजान लड़ाई हुजे या मां बहारत हुजे, मज़हबी जंगियूं हुजनि या वसीलनि ते वेड़ांद हुजे, अॼु ताईं ताक़त वसीले अमुन क़ाइमु न थी सघियो आहे। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त जमहूरियत वसीले आलम में अमुन क़ाइमु थींदो, किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त सोशलिज़म अमुन आलम जी सूखड़ी ॾींदी, किन जो ख़्यालु आहे त सरमाएवाद अमुन जे सपने खे साबिया कंदी। ईअं कंदे कंदे ॼातल तारीख़ जे दौर में बि आलमी जंगियूं लॻी चुकियूं आहिनि, जिन खे दुनिया मां बहारी जंगियूं सॾे थो। अहिड़ियूं 2 ॾेहां ॾेही जंगियूं लॻी चुकियूं आहिनि त 3 जंग दुनिया जे अमुन मथां डेमोक्रेसी जे तराड़ जीअं लटकी रही आहे, छाकाणि त उन्हनि ॿिन्ही जंगियुनि खां पोइ आलमी अमुन क़ाइमु करण लाइ
क़ाइमु थींदड़ इदारनि जे असर पज़ीर घटिजी वई आहे ऐं उहे इदारा जंगबाज़नि आलमगीरियत जे नौसरबाज़ जे वर चढ़ियल आहिनि। इहा समूरी नौसरबाज़ी ऐं जंगी जुनून वरी मुनाफ़िक़ोरनि जे आखाड़े जो अहिड़ो फुटियल मिरू बणियल आहे जंहिंजे बुख बेअंत आहे। सॼी दुनिया बाज़ार में बदिली आहे पर इहा उञ ओझा में नथी। तंहिं करे दुनिया जे अमन जो अभम पखी पर फड़फड़ाए परे परे भॼी रहियो आहे ऐं आलमगीरियत वारे कंहिं बि मनमेरी कोशिश जे दाम में नथो अचे, छो त अमन जो पखी आलमगीरियत जे पिंजरे जो बांदी थियण बदिरां आलिम पसंदीअ जे आज़ाद फिज़ा में उॾामंदो आहे। आलम पसंदीअ वारो अमन जो तसवुर लतीफ़ साईं पंहिंजे शाइरीअ जे सन्हीअ में पेश कयो आहे, जंहिंमां इंसान जे ओंजन ईज़ाउनि जो इलाज बि थींदो त फितरत जे फटनि ते बि पहा बि रखिजी वेंदा। भिटाई जो अमन जो तसवुर इंसान दोस्त अमन जो तसवुर आहे, जंहिंजे बिगाड़ जो तसवुर बि इंसान जे सरगर्मियुनि सां थिए थो। इंसान पंहिंजी दुनिया खे पाण दोज़ख जे दूंहें में तब्दील कयो आहे। लतीफ़ साईं अहिड़े अछे पाणीअ जे लुड़ाठ ॼण वारी सूरत हाल खे महसूस कंदे सोराग जे हिकु वाईअ में हिन रीत फरमाए थो, कंधीअ सारियां कान या अमुन अमान, या इलाही बाज बेलाई भायां, ॻण ॻाणेटो नाहे को अपर थिया असियां, या इलाही बाज बेलाई भायां, मदियूं पसी मुंहिंजूं शर्मायां शैतान, या इलाही बाज बेलाई भायां, हिन मुंहिंजे हाल ते है कन हैवान, या इलाही बाज बेलाई भायां, वल्हा सभु वाहियां कयां तुंहिंजे जोध जवान, या इलाही बाज बेलाई भायां। संदसि महसूसात जी कैफ़ियत उन माण्हू वारी आहे जेको बदअमनी ऐं बेअमनीअ जे अहिड़ी उन ओहीरे में जे कारे कुन जे लहरनि में लोडुनि जे वर चढ़ी वियो आहे ऐं पंहिंजे वजूद जी बका लाइ हथोराणियूं हणी रहियो आहे। बुॾंदे बूढ़नि में हाथक हथ पवण वारे उन कैफ़ियत में नंढड़ी बेटारीअ जो नज़र अचण बि मालिक जी बाज आहे। फितरत जी बाज जो अंदाज़ो ऐं अहसास इंसान खे सदाई आफ़त ज़दगी वारी सूरत हाल में थींदो आहे। हिन वक़्त बि इंसानी शुरपुर जी पैदा कयल डफेर जी तबाहीअ जो दायरो वसी आहे। हू पंहिंजे उन उसियानप जे अपार पणे खे ॻणे कान थो सघे। अहिड़ी हालत में लतीफ़ वालीअ खे वहलीअ वाहिर करण जी गुज़ारिश करे थो। इंसान जे खाते में एतिरियूं मदियूं आहिनि जो हू शैतान खे बि उन डोड़ में मारे वियो आहे। संदसि अहिड़ी संगीन सूरत हाल ते हैवान बि मथो पिटी रहिया आहिनि। मालिक जी सखा सुञनि खे सिपड़ बनाए छॾियो आहे। तंहिं करे असांखे बि अमन जे अता कर, असां ते हर हाल में पंहिंजी बाज जी छांव कजां, जीअं असीं उन गहरे गुरदाब मां पार पई कंहिं बेलाईअ ते ई पहुची सघूं। अहिड़ियुनि हालतुनि में क़ाइमु करण जी कोशिश कंदड़नि खे लाॻापा लाहे निकिरणो पवंदो, तॾहिं वञी को तरीअ तेल चढ़ंदो, न त बंभोर जी बहा झकी थियणु मुश्किल आहे। लतीफ़ फरमाए थो त सभु नगियूं थी निकिरो, लालच छॾे लोभ, सुप्रियां सी सोभ निंढूं कंदे न थिए, हल हनीअ सी होत ॾे पहिरें पंध वसार, कासदाणे कार कीन रसाए केच खे, नंगो थी निकिरण खां सवाइ जटादार अमन क़ाइमु करणु कठिन कमु आहे। जेसिताईं जटादार अमन क़ाइमु न थींदो तेसिताईं दुनिया में जटादार तरक़ीअ त छा इंसानी तरक़ीअ जो तसवुर बि मुमकिन न आहे। तरक़ीअ जे ओञाण वॾियुनि इमारतुनि, मुनाफ़िक़ोर मंडियुनि, खान खानी ख़र्चनि सां कछे नथो सघे। इंसान ओसर जे कच्छ वेट में कई अलॻ विथूं बि अची वञनि थियूं, जिन में मन जे शांती सभु खां अहम आहे। मुनाफ़िक़ोरीअ जे ख़ुनास माण्हूअ जे मन जे शांतीअ खे तीनवाल करे आलम जे अमन खे ताराज करे छॾियो आहे।
उन करे लतीफ़ साईंअ जो इक़्तिसादी मॉडल बि फितरत जो मॉडल आहे, जंहिंमें वसीलनि जी विर्छ चालाकीअ वारी फुरलुट बदिरां इंसानी ज़रूरत पटांदड़ हुजे त फितरत जी वुसअत इंसान खे कॾहिं बि बुखियो ऐं ॾुखियो रहण न ॾींदी। हू फरमाए थो, न का झल न का पल न को राइड़ ॾेह में, आणियो विझनि आहिरियुनि रोड़ियो रता गुल, मारू पाण अमुल मलीरियूं मुरकणूं। झल पल जे पट खूह खां दुनिया जी आज़ादी थी मथे उसरंदी त पोइ इंसान चालाकीअ जे वसीला फॿाइण ऐं लुटण वारे किर्त घटिजी वेंदी। इंसान पाण एतिरो ज़हनी तौरु इंसान थी पवंदा जो उहे साथी इंसाननि लाइ उहो ई भलो सम्झंदा जेको पाण लाइ भलो सम्झनि था। इंसान ज़ात जे हौल मां निकिरी इज्तमाहियत जे आखाड़े में अची बीहंदो त संदुसि दिलि खे ॿिए इंसान लाइ जेको ढीजो ईंदो उहो ज़ात जे हवा रोक डॿे में बंदि थियल ख़ुदि ग़रज़ इंसान खे न ईंदो। लतीफ़ इंसाननि लाइ अहिड़ो फितरत पसंदि, अमुन पसंदि ऐं मुहबत ते ॿधल समाज क़ाइमु करण जो ॻोल्हाओ आहे, जंहिंमें सभई इंसान पंहिंजे पंहिंजे इनफरादियत ऐं लिकल जुहर मुताबिक़ उसरी सघनि। को बि कंहिंजो हक़ फॿाए न सघे। हू अहिड़े इंसान दोस्त आलम पसंदीअ वारे नज़रिये जो प्रचारक आहे, जंहिंमें नीअं उछल आहे। हलो हलो काक तड़े जिते नीअं उछल, न का झल न का पल सभु को पसे पिरीअ खे। हलो हलो काक तड़े जिते घड़िजे नींहं, न का रात न ॾींहं सभु को पसे पिरीअ खे। हलो हलो काक तड़े चरो जत चढ़नि, कोड़ियनि रंग रचनि भानोड़ीअ पिकसी। ककोरिल काक जो मोहबत भरियो माहौल इंसान खे अमुन ऐं आजपो अता करे थो, जंहिंमें इंसान खे हबछ न हूंदी। हू ॿिए इंसान जे भले लाइ सोचींदो। बहामी बका वारो माहौल जुड़ंदो ऐं माण्हू माण्हूअ ते पवंदो। जग कोई फेर ऐं फंद न रहंदो। अमुन जो उहो नज़रियो इंसान जे अंदरि उजारण जो नज़रियो आहे, जंहिंमें फितरत पसंदी समायल आहे। लतीफ़ जो ही सनियूं फितरत जी फुरलुट खां परे भॼंदड़ अहिड़ो ख़्यालु आहे जेको इंसानी सरगर्मियुनि खे अमुन क़ाइमु करण ॾांहुं वठे थो, छाकाणि त उन जो बुनियादु ताक़त ते न पर अंदरि उजारण ते आहे। इंसान जे दाख़िली सग खे पंहिंजे असुल जोहर निर्वार करण सां आहे। ताक़त वसीले आलम में अमुन क़ाइमु करण वारो नज़रियो के चङा नतीजा ॾेई न सघियो आहे। लतीफ़ जो काक तड़न जो तस्वुर अमुन वारी जंग जो तस्वुर आहे, जंहिंमें का झल न पल हूंदी आहे, पर हिकु पाण खे पाण झले ऐं पले सघण जी सलाहियत रखंदो हूंदो आहे। उन दुनिया में मोहबत निपचंदे ऐं चाह जा चर चढ़ियल हूंदा। पाण जे रंग वारीअ पिक सां कोड़े कुर्ब जा रंग रतल हूंदा आहिनि। लतीफ़ साईं अहिड़े अमुन भरे जग जोड़ण जी वाट ॾसींदे हिकु वाईअ में फरमाए थो, जागो यार जेॾियूं जेॾियूं पाण परंजे, जागो जोशां जेॾियूं पाण परंजे, हलंदे हबीबन ॾे वेलो विछ न कजे, मथां ओस आसरे पतंग जीअं पइजे, अर्ज़ अहवाल उनखे चङीअ पत पइजे, न्याज़ करे निकिरे वाहिद ॾे वरजे, आहे मौत मुड़नि ते गोड़ियूं कीअं थो गजे, अजुल ईंदो ई ओचितो जो सदा थो सुॼे, अॻियां ऊंधीअ जो समर साण कजे, तां कीअं कुवत क़ब्र जो घणो थो घुरिजे, आगो ऐब आंजा ढकियो थो ढकियां ॻुझ बुछे, जेकी वहे वजूद में साहिब सो सम्झे, ॾिजी ढाव धणीअ जे जेको भय भुञे, अमुन आहे उनखे जो अलाह जे उछे। ज़िंदगी अहिड़ीअ तरह वक़्त जे कैप्सूल अंदरि घुमे थी, वक़्त जूं समूरियूं शयूं उन ते लागू थियनि थियूं, को बि वक़्त जी वारीअ खां मथां न आहे। वक़्तु वरे थो त वारी ॾेई थो छॾे, वक़्तु वञे थो त वारीअ वारनि यानी बादशाहनि तां वारीअ वारे थो छॾे। इहे सभु ॻाल्हियूं हिकिड़ो पाण हर तो ज़ाब्तो कंदड़ ख़ाक जोड़े न थियूं, जिन मां लतीफ़ जो सूफ़ी साफ़ इंसान निर्वार थिए थो।
इहो ई अमुन जी ज़मानत आहे। लतीफ़ जो साध अंदरि उजरियल साध आहे, जेको मग़रबी फ़लसफ़ियनि जे सुपरमैन खां वधीक सघारो ऐं जटादार आहे। ईअं ई लतीफ़ जो अमुन सन्हियूं आलमगीरियत बदिरां आलम पसंदीअ जो पैगाम आहे, जेको सिंध जे सुकार सां गॾु आलम जी आबादीअ जी ॻाल्हि बि ॻाए थो। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। हीअ अॼु जो कालम तहरीर थियल हुयो नूर अहमद जंजीअ जो, उन जो उनवान हुयो आलम सब आबाद करी। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। हाणे वक़्तु थी चुको आहे इजाज़त जो। ॿिए बुलेटिन ताईं फाज़िल चनाक ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजे हिन एड्रेस ते ॾींदा। एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन